सखर खां नासी नवा के आगाह कंदासीं। साफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल बाबति अपडेट ॾींदा नवा के जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार टिन सहूलतकारनि जी 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। सहूलतकारीअ जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत 3 जवाबदारनि बख्श अली, बाबर ऐं मुनवर महर खे जिस्मानी रिमांड मुकमल थियण बाद दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। सखर खां नाज़रीन नवा के आगाह कंदासीं। सखर में जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकारनि जी 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। अब्दुल गफूर शेख लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल गफूर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर प्रेस क्लब ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻूणे सदर शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकार जवाबदारनि बख्श अली उर्फ बख्शू महर, बाबर महर ऐं मुनवर महर के जेको आहे सो रिमांड पूरो थियण ते अॼु दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में पेश कयो वियो आहे। जस्टिस अब्दुर्रहमान काज़ीअ जी अदालत में 3 जवाबदारनि खे पेश कयो वियो, जंहिं ते अदालत पारां जेको आहे सो 3 जवाबदारनि जे रिमांड में 6 ॾींहनि जी वाध कंदे खेनि पुलिस हवाले कयो आहे। मां अव्हांखे आगाह कंदो हलां त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में जेको आहे मुख्य जवाबदार जेके आहिनि उहे हिन महिल ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया, जॾहिं त 3 सहूलतकार जेके जेको आहे सो क़त्ल खां 3 ॾींहनि जे अंदरि जेके गिरफ़्तार कया विया हुआ, फ़िलहाल उहे ई जेके आहिनि सो गिरफ़्तार आहिनि ऐं कंहिं बि क़िस्म जी काई पुलिस पारां काई अहम पेशरफ़्त नाहे कई वई। जी ठीक है अब्दुल गफूर, अवांची मेहरबानी। नाज़रीन आगाह कंदासीं अवां खे सखर खां जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार 3 सहूलतकार जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कया विया आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन, सहूलतकारी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो।